नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। वक्त غوثپور मां खबर ॾींदा आहियूं। غوثپور सिंध मलाह फॉरम जे चेयरमैन ڊاڪٽر سائين रखियो ميراڻي पारां चونडजि आयल सिंध मलाह फॉरम जे युथ ज़िला कश्मीर जे सदर मोहम्मद रमज़ान ميراڻي खे मुबारकबाद पेश करण बाद सिंध मलाह फॉरम जे चेयरमैन ڊاڪٽر سائين रखियो ميراڻي, रज़ा मोहम्मद ميراڻي, बादल ميراڻي ऐं ॿियनि अॻुवाणनि غوثپور जे नेशनल प्रेस क्लब पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा ढंढ ॿेट मलाहनि जी रोज़गार जो कुदरती वसीलो आहिनि, जंहिं मथां कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। सिंध में मलाह बिरादरी खां अलावा ॿियनि क़ौमुनि वारनि जा लाइसेंस रद्द करे माहिगीरनि मां ॻणती ख़तम कई वञे। वधीक अॻुवाणनि जो चवणु हो त कंदकोट जी मच्छी मार्केट ज़बून हाल हुअण करे मच्छी विकिरो करे बचनि जो पेट पालण लाइ रोज़गार कंदड़ ميراڻي बिरादरी जे रेड़नि खे कश्मीर जे ज़िले इंतज़ामिया तरफ़ां बीहण बि कोन थो ॾिनो वञे, जेका इंतज़ामिया जी मलाह बिरादरी सां सरासर नाजाइज़ी आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध मलाह फॉरम जे चेयरमैन ڊاڪٽر سائين रखियो ميراڻي ऐं ॿियनि उहिदेदारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मलाहनि जा हक़ तस्लीम करे संदन हक़ ॾिना वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी रस्तो इख्तियार कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।